औरत खे सिर्फ़ जिस्म चेहरे या हुस्न जी साइमी में तोड़णु असुल में इंसानियत जी तोहीन आहे। असांजो समाज अञा ताईं औरत खे ख़ूबसूरती जे मयार सां क़बूल या रद्द करण जी कोशिश करे थो, ॼण औरत का इंसान न पर बाज़ार में रखियल शो पीस वारी शइ हुजे। जॾहिं त हक़ीक़त आहे त शादी न सिर्फ़ ॿिनि जिस्मनि जो मिलाप न पर ॿिनि ज़हननि ई उन जे अहसास सोचण ऐं बर्दाश्त जो नालो आहे। हिकु औरत जे हुस्न में खणी का बि घटिताई न हुजे ऐं हू पढ़ियल लिखियल समझदार ऐं वफ़ादार हुजे, पर पोइ बि मर्द जे अंदर में मौजूदु बेमुआर शहवत खेसि मुतमिन नथी करे सघे। तारीख़ शाहिद आहे त मर्द जी वहशी ख़्वाहिश क़ब्रुनि मां मुर्दा जिस्मनि खे बि न छॾे सघी आहे। अहिड़ी ज़हनियत जो तालुक़ औरत जी ख़ूबसूरती या किरदार सां न आहे, पर मर्द जी बीमार नफ़्सियात सां आहे। यादि रहे त असां माण्हू औरत खे इल्ज़ाम ॾियण में ॾाढी जल्दी कंदा आहियूं, पर मर्द जी तरबियत इख़्लाक़ ऐं ज़हनी बिगाड़ ते ॻाल्हाइण खां लवाईंदा आहियूं। मसइलो औरत जे लिबास चेहरे या हुस्न में घटिताई जो न आहे, मसइलो उन सोच जो आहे जेका औरत खे इंसान बदिरां इस्तेमाल जी शइ सम्झे थी। जेकॾहिं शादी रुगो जिस्मानी ख़्वाहिश जो नालो हुजे हा त पोइ मोहबत, कुर्बानी, एहतराम, वफ़ादारी ऐं ज़हनी हमआहंगी जहिड़ा लफ़्ज़ बेमाना थी वञनि हा। सचे रिश्ते में जिस्म खां वधीक रूह ऐं सोच जो तालुक़ अहम हूंदो आहे। समाज खे औरत खे बदिलाइण खां अॻु मर्द जी ज़हनियत बदिलाइण जी ज़रूरत आहे, छो त बीमार निगाह लाइ हुस्न बि काफ़ी नाहे हूंदो।